जेके मां उर्दू में चवंदा बिन देखे कलमो पढ़ तॾहिं त महबूबन फरमायो ऐं मुंहिंजा असहाबो अवां खां बाद जेका मुंहिंजी उम्मत ईंदी उहा मुंहिंजा भाइर आहिनि आउं चाहियां थो त उन्हनि सां मिलां असहाब अर्ज़ कयो या रसूल असां तुंहिंजा भाइर न आहियूं फरमायो न अवां मुंहिंजा असहाब आहियो बाद में जेके अचण वारा आहिनि अवां त मूंखे ॾिसी करे ईमान आंदो आहे बेशुमार मोजज़ात अवांखे मूं ॾेखारिया शकुल कमर चंड खे पाण करी ॿ टुकड़ा कयो लथल सिध खे महबूबन वापसि मोटरायो बेशुमार महबूबन जा मोजज़ा उन्हनि ॾिसी करे ईमान आंदो लेकिन इहे जेका मुंहिंजी उम्मत अवां खां बाद में ईंदी उन्हनि अण ॾिठे जो को सो मुंहिंजे मथां ईमान आंदो ऐं उन्हनि सां वॾी मोहबत लेकिन जो इहो मतिलबु न आहे त नबी पाक असांखे फरमायो त ही मुंहिंजा भाइर आहिनि असां बि चवणु शुरू कयूं नबी असांजो वॾो भाउ आहे ये बाबड़ा चवंदा आहिनि त बेअदबी आहे नबी पाक चई सघे थो नबी पाक इहो चई करे असांजो शान वधायो पर जेकॾहिं असीं ईअं चवंदासीं त इहा बेअदबी जे ज़ुमरे में मिसाल आउं पंहिंजे शागिर्द खे मौलाना करीम खे चवां अदा तूं ख़ुशि आहीं तव्हांजो शान वधंदो न उस्ताद पंहिंजे शागिर्द अदा चयो पर जेकॾहिं ही मूंखे चए अदा मोहम्मद जान तूं ख़ुशि आहीं वॾो बेअदब आहे उस्ताद खे अदा कयो त ईअं अवां सम्झो नबी पाक अलैहिस्सलातो वस्सलाम जेको पाण खे अदा करे चयो भाइर करे चयो इन में असांजो शान वधायो पर जेकॾहिं असीं नबी पाक खे ईअं चवंदासीं त इहो बेअदबी जे ज़ुमरे में आहे वाबड़ो चए थो त नबी पाक वॾे भाउ वांगुरु नबी पाक वॾे भाउ सां माण्हू विढ़ंदो बि आहे ऐं ख़ासि करे हिन दौर में जेको वॾे भाउ सां माण्हू हशर कंदो अव्हांखे पाण ख़बर आहे लेकिन नबी अलैहिस्सलातो वस्सलाम जो इहो चवणु ॼण त उन नबी असांजी इज़त ऐं मक़ाम शान ऐं रुतबो वधाए त उन नबी जो मीलाद आहे अॼु जंहिंजी आमद जी ख़ुशीअ में आसमानी फरिश्ता ऐं ज़मीनी फरिश्ता बल्कि हर मख़लूक सवाइ इब्लीस जे हर हिकिड़े आमद मुस्तफ़ा जी ख़ुशी मनाए आमद मुस्तफ़ा मरहबा मरहबा सवाइ इब्लीस वो आइए मुबारक जेका पढ़ी उन मुताबिक़ ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करियां अल्लाह सां इरशाद तो फरिसो 313 या कमो बेश रसूल आया ऐं ॿिया सभु नबी आया 1,24,000 या कमो बेश रसूल ऐं नबी आया जिन में 313 सिर्फ़ रसूल आहिनि बाक़ी ॿिया सभु नबी आहिनि नबी ऐं रसूल में फ़र्क़ु आहे रसूल वटि नई किताब या आसमानी सहीफ़ा या किताब ऐं उन सां गॾु हुनजी शरीयत वग़ैरह हूंदी आहे बाक़ी नबी वटि नओं किताब या नई शरीयत वग़ैरह न इहो बि अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो रसूल आहे लेकिन 313 जेके आहिनि उन्हनि में उलुल अज़म जेकी रसूल आहे सैयदना नूह अलैहिस्सलाम सैयदना आदम अलैहिस्सलाम सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम सैयदना मूसा अलैहिस्सलाम सैयदना ईसा अलैहिस्सलाम जेके उलुल अज़म रसूल ऐं सभिनी नबीअनि ऐं सभिनी रसूलनि जो सरदार केरु आहे ॿुधायो ज़बान खोलियो असां ऐं अव्हां जो नबी असां ऐं अव्हां जो रसूल मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु उनजो शान उनजो मकान इंसान कमा हक़ हो नबी जो शान बयान करे नथो सघे या वो खुदा जाने जे नबी जो एॾो वॾो शान कयो आहे त नबी जो छा शान आहे या वो रसूल पाण जाने त उनजो छा शान आहे त
तॾहिं त हिकिड़े मर्तबा पाण करीमन अबू बकर सिद्दीक़ खे चयो, या अबा बकर, ऐ अबू बकर, मुंहिंजी हक़ीक़त खे मुंहिंजे रब खां सिवा केरु सुञाणी नथो सघे। सुभान अल्लाह। लेकिन के कटड़ो मुला चवनि था त इहे असां जहिड़ो आहियूं, ऐं नबी साईं फरमाए थो त मुंहिंजे रब खां सिवा मूंखे केरु सुञाणे नथो सघे त मुहम्मद जो मक़ाम छा है, शान मुस्तफ़ा छा है। बस एतिरो ई पाण चवंदासीं, बाद अज़ ख़ुदा बुज़ुर्ग तुई बस किस्से मुख़्तसर। अल्लाह खां बाद जेकॾहिं मक़ाम आहे, शान आहे त मक़ाम मुस्तफ़ा आहे, शान मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। अल्लाह से इरशाद तो फरमाए, जेकी भी नबी आया, रसूल आया, हर नबी शान वारो, हर रसूल शान वारो। दिल कर रसूल जो सी बात, दिल कर रसूल फद्दलना बअदहुम अला बअद। ये रसूल असां जेकी मोकिलिया, नबी जेकी असां मोकिलिया, इन्हनि मां बाज़ खे बाज़ जे मथां असां फज़ीलत ॾिनी आहे। मनसब नबूवत और रिसालत में सब बराबर आहे। नबूवत ऐं रिसालत वारो जेको मनसब आहे उनमें सब बराबर आहे, लेकिन शान ऐं रुतबे में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमाया, बाज़ रसूलनि खे बाज़ रसूलनि जे मथां असां फज़ीलत अता फरमाई आहे। कीअं? मिनहुम मन कल्लम अल्लाह, के उहे रसूल आहिनि जिन सां अल्लाह पाण हम कलाम थींदो आहे। ये सैयदना मूसा अलैहिस्सलाम सां जबल तूर सीना पर अल्लाह ताला पाण हम कलाम थींदा हुआ, डायरेक्ट अल्लाह ताला कलाम कंदा। मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात, ऐं के उहे रसूल आहिनि जिन जे दरजातनि खे अल्लाह बुलंद फरमाए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। यो याद रखो, जेतरा भी नबी आया, जेतरा भी रसूल आया, हर नबी हर रसूल मोजिज़ा ॾेखारिया, लेकिन उन्हनि जा मोजिज़ा महदूद, थोरा। असांजो नबी मथे मुबारक जे वारनि खां वठी पेरनि मुबारकनि जे नाख़ुन ताईं सरापा मोजिज़ो ही मोजिज़ो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सरापा मोजिज़ा है। मूसा अलैहिस्सलाम भी मोजिज़ा ॾेखारिया। साईं वटि जेका असा हूंदी हुई, लठ हूंदी हुई, ऐं यदे बैदा, साईं जो हथ जेको सुई चमकंदो, नूर वांगुरु चमकंदो। मूसा अलैहिस्सलाम जी असा यदे बैदा, ईसा अलैहिस्सलाम जो मुर्दन के जियारण, जो ईसा अलैहिस्सलाम जो मोजिज़ो हूंदो। हर नबी पंहिंजे कौम के मोजिज़ा ॾेखारिया, लेकिन इहो यादि रखो, उहे सभु नबियनि जा मोजिज़ा हिकिड़े तरफ़ हो। जे नबी वटि जेकी मोजिज़ा हुआ उहे वरी ॿिए नबी वटि न हुआ, लेकिन असांजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुबारका वटि उहे सभु मोजिज़ा जेकी नबियनि वटि हुआ उहे त उहे ई हुआ, ऐं उनखां अलावा जेकी पाण करीमनि जा मोजिज़ा हुआ, जेकी नबी पाक सां ख़ासि हुआ, इहे मोजिज़ा वरी ॿिए नबी जे अंदरि मौजूदु न हुआ। ॾिसो, जेकॾहिं अवां मूसा अलैहिस्सलाम जी लठ वठो, साईं वटि लठ हूंदी हुई, फिरौन वॾा वॾा जादूगर घुराया, फिरौन जे मुक़ाबले में मूसा अलैहिस्सलाम वॾा वॾा उन जादूगर घुराए करे फिरौन भी रबूबियत की दावा की, अना रब्बुकुमुल आला, अवां जो वॾो रब आहियां, मुझी पूजा पाठ कयो। तो अल्लाह ताला उन जे लाइ फिरौन जे मुक़ाबले में मूसा अलैहिस्सलाम या हारून अलैहिस्सलाम के